पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी NA 127 लाहौर ते नामज़दगी कागज़नि ते एतराज़ दाख़िल करायो वियो आहे। शेरी मोहम्मद अयाज़ तरफ़ां पीपी चेयरमैन जी नामज़दगी कागज़नि ते एतराज़ उथारियो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी कागज़नि में पीपी पार्लियामेंट्रियन सां ताल्लुक़ ज़ाहिर कयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियंस ॿई अलॻि पार्टियूं आहिनि। दरख़्वास्त गुज़ार जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चूंड निशान तलवार ऐं पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियंस जो चूंड निशान तीर आहे। ॿिनि पार्टियुनि जो मेंबर हुजणु इलेक्शन एक्ट जी भनकड़ी आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी NA 127 लाहौर ते नामज़दगी कागज़नि ते एतराज़ दाख़िल करायो वियो आहे। शहरी मोहम्मद अयाज़ तरफ़ां पीपी चेयरमैन जी नामज़दगी कागज़नि ते एतराज़ उथारियो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी कागज़नि में पीपी पार्लियामेंट्रियन सां ताल्लुक़ ज़ाहिर कयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियंस ॿई अलॻि पार्टियूं आहिनि। दरख़्वास्त गुज़ार जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चूंड निशान तलवार ऐं पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियंस जो चूंड निशान तीर आहे। ॿिनि पार्टियुनि जो मेंबर हुजणु इलेक्शन एक्ट जी भनकड़ी आहे।